नाज़रीन अव्हां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त अहमदपुर भरसा ॻोठ वॾा पहियार में मस्जिद जी छित किरण सबबि मस्जिद में पनाह वठंदड़ 5 ॼणा मलबे हेठां दॿिजी फ़ौत, 10 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। ख़ैरपुर में SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि छित किरण सबबि फ़ौत थी वियलनि में चाकर अली, इख़्तियार, शफ़ीक, मोहम्मद मिहल ऐं काशिफ़ अली शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में सईद पहियार, अलह वसायो, कादिर बख्श, अब्दुल वहाब, अनीसुर रहमान, अजीबुर रहमान, मुजीबुर रहमान, ज़ामिन अली, आसिफ अली ऐं ॿिया शामिल आहिनि। फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल, ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया विया, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त छित किरण सबबि फ़ौत थी वियलनि में चाकर अली, इख़्तियार, शफ़ीक, मोहम्मद मिहल ऐं काशिफ़ अली शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में सईद पहियार, अलह वसायो, कादिर बख्श, अब्दुल वहाब, अनीसुर रहमान, अजीबुर रहमान, मुजीबुर रहमान, ज़ामिन अली, आसिफ अली ऐं ॿिया शामिल आहिनि। फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल, ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया विया, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त